दोस्तों अॼु तव्हांखे ॿुधाईंदासीं रियासत ड्रामो आख़िर घणे ॾींहंनि जे अंदरि शूट थी फाइनल थी ऐं पहिरीं एपिसोड हलाई वेंदी। ॿुधाए पियो वञे छा अॻे महीने जेका नेक्स्ट महीने में पहिरियों एपिसोड हलंदो रियासत ड्रामे जो KTN ते या 2026 में इन खे हलाए वेंदो। आख़िर इन जो हाणे केतिरो हिसो शूट थी चुको आहे ऐं इन में आज़म मैंगल आहे बि सही या न, या इहे ई अदाकार आहिनि जेका तव्हांखे तस्वीरुनि में नज़र अची रहिया आहिनि। सॼी अपडेट्स ॾियूं था हिन नंढड़े वीडियो में। हिन खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त असांजे यूट्यूब चैनल उदासी TV खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। दोस्तों ही अव्हांजो चैनल आहे, हिन ते अव्हांखे हर अपडेट बर वक़्तु मिलंदी रहंदी। दरअसल दोस्तों ईअं न आहे, पंजाबी ड्रामे में आज़म मैंगल खां बग़ैर ही ड्रामो अधूरो आहे। अगर आज़म मैंगल हिन में न आयो त हीउ ड्रामो कामयाब बि न थींदो। आज़म मैंगल बिल्कुलु ईंदो, उन खे थोरी देरि आहे। बक़ाया जेका ॿिनि अदाकारनि जा सीन आहिनि फ़िलहालु खजू साहब उहो शूट कराए रहियो आहे ऐं इन खां पोइ आज़म मैंगल जी शूटिंग रखी वेंदी। आज़म मैंगल सभु सीन आज़म मैंगल जा शूट कया वेंदा। बाक़ी हिन ड्रामे में सभु खां वधीक ओठे यानी उम्मीद अली कलवर जो लुक ज़बरदस्तु ॾिनो वियो आहे ऐं ॿिनि अदाकारनि जो लुक बि बहितरीनु आहे। बाक़ी हीउ ड्रामो जेतिरी तेज़ी सां खजू साहब शूट करे रहियो आहे, इन सां इहो अंदाज़ो लॻायो पियो वञे त हीउ ड्रामो तमामु जल्द पंहिंजावेरी ड्रामे खां बि पहिरियां मुंहिंजे ख़्याल में अची सघे थो। पर पंहिंजावेरी ड्रामो सिंध TV वारनि जो आहे, सिंध TV वारा बि घटि न कंदा, उन्हनि जी बि शूटिंग लगातार हली रही आहे। उहे बि इहा कोशिशि कंदा तमामु जल्द जेको आहे असां हिन ड्रामे खे शूट कराए फाइनल कराए वठूं। उहे बि पुराणा पापी आहिनि, को हल्का फुल्का न आहिनि। बहरहाल ॿिन्ही ड्रामनि जो सम्झो दोस्तों ईअं मुक़ाबिलो हली रहियो आहे, पोइ जेको ड्रामो टाइम ते पुॻो पर ॿई ड्रामा कामयाबु थींदा। जॾहिं हे ड्रामा हलंदा ॿई हिक ॿिए जे मुक़ाबले जा ड्रामा आहिनि। भले KTN जा ऐं सिंध TV वारनि जा चैनल अलॻि अलॻि आहिनि, बहरहाल ड्रामनि में अदाकार सुठा आहिनि, लोकेशन सुठी आहे। मूंखे लोकेशन सभ खां वधीक रियासत ड्रामे जी वणे थी, छो त ही मीरपुर माथेलो दोस्तों अहिड़ो इलाइक़ो आहे जिते हरियाली हरियाली आहे, जाॾे काॾे ख़ूबसूरत नज़ारा आहिनि सरसब्ज़ जा। ठीकु आहे, हाणे अहिड़े लोकेशन ते जॾहिं अहिड़ो ड्रामो शूट थींदो त कीअं न वणंदो, हर कंहिंखे वणंदो। लाइक सब्सक्राइब ज़रूरु कंदा।